शादिन मुरादिन ऐं ख़ुशियुनि जे त्योहार में ॻाए वॼाए समाज में ख़ुशियूं पखेड़ींदड़ फनकार बि लॉकडाउन सबबि पाण बि ख़ुशियुनि खां महरूम थी विया। हैदराबाद में लॉकडाउन दौरान मुतासिर थियल फनकारनि वाहर न थियण खिलाफ़ एहतजाज कयो। लतीफ़ाबाद में एहतजाज खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फनकार यासिर शेख, ज़फर शेख ऐं ॿियनि चयो त लॉकडाउन में फनकार बिरादरी बि तमामु घणो मुतासिर थी आहे। उन बावजूद बि हुकूमत पारां खेनि नज़रअंदाज कयो वियो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस जो की है वो फनकार रिलीफ की, जो हमें सिंध हुकूमत से हमने जो एक अनाउंस किया है एहतजाज का और प्रेस कॉन्फ्रेंस का, तो वो हमने स्पेशली जो है ना सिंध गवर्नमेंट को हमने ये एहतजाज अनाउंस किया है, जो फनकारों को फंड ना मिलने की वजह से। फनकारनि जो चवणु आहे त हुकूमत पारां इमदाद ऐं राशन ॾियण जी दावा त कई वई आहे, पर फनकार बिरादरी खे न इमदाद ऐं न ई वरी राशन मिलियो आहे। लतीफ़ाबाद जा ग्रुप जेके आहिनि को हींअर खां न आहिनि ऐं सालनि खां इहे सिंध में कमु कनि पिया ऐं माशाल्लाह वॾनि वॾनि सिंधी फनकारनि सां गॾु पंहिंजो माना इन ख़िदमतूं कयूं आहिनि ऐं कल्चर डिपार्टमेंट में बि उन्हनि कमु कयो आहे। ऐं हीअ ग्रुप बंदी आहे जेको बसि ख़ाली पंहिंजे पंहिंजे ख़िते जे माण्हुनि खे मतिलबु सारायो वेंदो आहे ऐं लतीफ़ाबाद जे माण्हुनि जी आवाज़ मतिलबु गवर्नमेंट ताईं वञे ई कोन थी। इन करे असां हीअ थोरी अॼु कोशिशि कई आहे त हीअ बि असांजा भाइर आहिनि, हीअ फनकार आहिनि, अदाकार आहिनि, जंहिंमें गुलूकार आहिनि, म्यूज़िशियन आहिनि, जंहिंमें कॉमेडियन डांसर आहिनि, फीमेल आहिनि, मेल आहिनि। त सिंध गवर्नमेंट सां मुंहिंजी हीअ अपील आहे, दरख़्वास्त आहे त बराए महिरबानी लतीफ़ाबाद जे फनकारनि खे थोरो रिलीफ ॾिनो वञे, थोरो इन्हनि ॾांहुं बि मुतवजो थी वञे या को ग्रुप बंदी खां हटी को उन्हनि जी को मदद करी वञे। फनकारनि वफ़ाक़ तोड़े सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त संदन मदद कई वञे त जीअं हू माशी मुश्किलातुनि खां बची